नाज़रीन, ख़बर आहे कंदकोट मां। कंदकोट लॻ पुलिस मुबैना मुक़ाबले में हिकु ज़ख़्मी ॾोहारी समेत ॿिनि मुबैना ॾोहारियुनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। कंदकोट JTN वेब न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मूजिबि कंदकोट भरिसां बडाणी लॻ मियाणी थाणे जी हद बचाव बंद लिंक रोड ते मियाणी पुलिस जो गश्त दौरान ॾोह जे इरादे सां बीठल मुबैना ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ दौरान हिकु ॾोहारी जाफ़र अली पुट अली मुराद भइयो गोली लॻण सबबि ज़ख़्मी हालत में टीटी पिस्टल समेत गिरफ़्तार ऐं ॿियो ॾोहारी अब्दुल वाहिद पुट अब्दुल गफ़ूर भइयो बंदूक समेत मियाणी पुलिस ॿिनि मुबैना ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। बिना साही हर पल आगाही, हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।